अस्सलाम वालेकुम। उम्मीद त उस्ताद भाई खुश हूंदा। कल जेका मूं वीडियो रखी उनखे तमामु घणी मोट मिली। उन ते तव्हां सभिनी दोस्तनि जूं महिरबानियूं। अॼु जेको आहे हिकु नए मौज़ू सां तव्हां सां गॾु आहियां ऐं उन जो मौज़ू आहे PTLF जो किरदारु ऐं HST प्रमोशन। त काफ़ी अरसे खां तक़रीबन 2019 खां जेको आहे PST टू HST जेको प्रमोशन आहिनि उहे कोन थी सघिया आहिनि। हींअर ई उन ते जेको आहे उहा हलचल मची आहे। उन हवाले सां डायरेक्टर जेको आहे मेट्रो ख़ासि प्राइमरी उन जेको आहे नोटिफिकेशन हिकिड़ो कढियो आहे, जंहिं तहत जेके बि उन्हनि जे जुरिडिक्शन में ज़िला अचनि था उन में जेको आहे उहा सीनियरिटी लिस्ट ठाहे जेको आहे DPC कराई वञे ऐं जेके PST टू HST या GST टू HST उन ते प्रमोशन कया वञनि। त उन में पहिरीं इहो ई आहे त जेको पुराणा रूल्स आहिनि उन तहत जेको आहे 20% PST आहे ऐं 30% जेको आहे न्यू भर्ती आहे ऐं 50% जेको आहे GST टू HST आहे। त हिन वक़्तु जेको आहे अंदाज़न 100 खनि जे लॻभॻि जेको आहे सीटूं थींदियूं थरपारकर में HST जूं। त उन में जेको आहे भर्ती कहिड़े नमूने ते असां थिए थी, छो त जेको न्यू भर्ती आहे SST जी SST HST जेको आहे हिकिड़ी पोस्ट आहे त उन जो भर्तियूं थी चुकियूं आहिनि। बाक़ी जेके पोस्टूं आहिनि उन्हनि ते जेको आहे हिननि खे प्रमोशन करे जेके आहे उस्ताद आणणा आहिनि। ऐं उन में जेको PTLF जो किरदारु ॾिसिजे त 2-3 साल अॻु में जेको आहे थरपारकर में GST टू HST जेको प्रमोशन थिया हुआ पर PST जा जेको प्रमोशन आहे उहे कोन थी सघिया। उन ख़िलाफ़ु जेको आहे हिकु मेगा प्रोटेस्ट बि थियो हो ऐं उहा रैली जेका उहा निकिती हुई हाई स्कूल खां वठी DO ऑफिस ताईं ऐं उते जेको आहे धरणो लॻो हो ऐं तंहिं वक़्तु बि जेको आहे DO साहब शमसुद्दीन राठौड़ साहब हो प्राइमरी जो ऐं उन यकीन ध्यानी कराई हुई पर उन ते अमल कोन थी सघियो। त हिन बारे बि जेको आहे उहो ॾिसिजे हाणे छा थो थिए। उन लाइ जेको PTLF जो उन टाइम इहा साॻी बाडी हुई जेको हिन वक़्त में मौजूदु आहिनि। त उहे कहिड़ो किरदारु अदा कनि, जेके इलेक्शन ई नथा करणु चाहिनि, उस्तादनि सां जेको आहे उस्तादनि सां वेहण ई नथा चाहिनि, त उहे वरी कहिड़ो जेको आहे उहो उस्तादनि जो भलो चाहींदा ऐं उस्तादनि जो कंदा। उन जे लाइ सभिनी उस्तादनि खे जेको आहे पाण ई निकिरणो पवंदो ऐं इन ते पहिरो ॾियणो पवंदो, तॾहिं इहो जेको आहे हाणे 20% माने 100 ते जेकॾहिं 20 सीटूं मिलनि थियूं या जेकॾहिं उन ते जेको आहे नयूं भर्तियूं थी चुकियूं आहिनि त 50% जेकॾहिं PST खे मिले थो 50 सीटूं मिलनि थियूं त उहे जेको आहे मिली सघंदियूं, तॾहिं ई मिलंदियूं जॾहिं पाण सभु जेको आहे गॾिजी उन लाइ कुझु कंदासीं। ऐं उन में हिकिड़ो इहो मसइलो अचे पियो त जेके प्राइमरी उस्ताद आहे उहे जेके सीनियर उस्ताद आहिनि उहे काफ़ी जेको आहे उहो 16 ग्रेड में ऑलरेडी आहिनि। 16 टाइम स्केल उन्हनि खे मिलियल आहे, उन ते पघार खणी वञी रहिया आहिनि। उन जे करे उन्हनि जो इन में को बि इंट्रस्ट न आहे त उन्हनि खे जेको आहे 16 ग्रेड लाइ उहे जेको आहे एहतजाज कनि या अॻिते अचनि ऐं उहे जेको आहे उन टाइम फारगिव माना जेकॾहिं उहे फारगिव लिखी ॾियनि त असां जेको आहे प्रमोशन नथा वठणु चाहियूं त उन सां बि जेको नौजवान आहिनि 2012-13 NTS वारा त उन्हनि जो फ़ाइदो थींदो। तंहिंजे लाइ सभिनी उस्तादनि खे हिकु भेरो वरी इल्तिजा आहे त इन मसइले ते गॾिजी वेहणो पवंदो ऐं इहो फ़ैसिलो करिणो पवंदो त असांखे जेको ही प्रमोशन थी रहिया आहिनि इन्हनि खे इन में प्राइमरी उस्तादनि खे भरपूर जेको आहे उहो फ़ाइदो पइजे ऐं उनजो जेको हक़ आहे उहो उन्हनि खे मिले।